नाज़िन करमपुर भरिसां हथियारबंदनि क्रेन मशीन ते कम कंदड़ ॿिनि पोरियतनि खे अगवा करे वरितो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर हुसैन बख्श चौलियाणी। जी हुसैन बख्श, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, करमपुर भरिसां नापरकोट थाने जी हद जा ॿ पोरियत नौजवान मुबीना तौर अगवा थी विया आहिनि। वासन पारां अगवा जो शख़्स ज़ाहिर कयो वियो आहे। कोटियावासी मोहम्मद कुद्दूस ऐं उमर पठान क्रेन मशीन हलाईंदा हुआ, जेके ॻोठ आगा अज़ीज़ुल्ला बिजारण में ज़मीन ते कमु करण लाइ विया हुआ, जेके राह जो मोटरसाइकिल ते वापसि करमपुर वेझो पंहिंजे शहर अची रहिया हुआ त रस्ते मां लापता थी विया आहिनि। नौजवाननि जे वारिस सोराब पठान ॿुधायो त ॿई ॼणा राह जो क्रेन मशीन बंदि करे पंहिंजे घर अची रहिया त रस्ते मां गुम थी विया आहिनि, जंहिंजो हिन वक़्त ताईं को बि ॾस पतो नाहे मिली सघियो। वासन पारां इहो बि ॿुधायो थो वञे त ॿिन्ही ॼणनि जा राति खां वठी हिन वक़्त ताईं नंबर बि बंदि पियल आहिनि ऐं असांखे शक आहे त खेनि ॿिन्ही ॼणनि खे अगवा कयो वियो आहे। होॾां मीडिया सां ॻाल्हाईंदे एसएसपी कश्मीर अमजद अहमद शेख साहब चयो त इहे पठान शिकारपुर ज़िले जे थाणे हद नापरकोट में रहंदड़ आहिनि, जेके करमपुर लाड़े भरिसां नापरकोट थाणे जी हद मां अगवा थी विया आहिनि ऐं असांजी हद मां को बि अहिड़ो वाक़ियो न थियो आहे। जी ठीकु आहे हुसैन बख्श, अपडेट करण लाइ तव्हांजी महिरबानी।